बेटा तेरा रिजल्ट का क्या हुआ? डैड, एक गुड न्यूज है और एक बैड न्यूज। गुड न्यूज बता। मैं पास हो गया। ग्रेट। और बैड न्यूज? गुड न्यूज गलत है। करण खां पोइ अॼु मोबाइल जी स्क्रीन ते लिखजी आयो, छोरा पाण त आराम नथो करी, मूंखे त आराम करण दे। क्या देख रहे हो भाई? भैया यार एक लाइक आने का इंतजार कर रहे हैं यार। आगे 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 भैया लाइक तो कर दियो यार, फॉलो भी कर लो यार धीरे से यार। भाई प्लीज यार फेमस होना इस भाई को यार। क्या हुआ, इतना सैड क्यों बैठा है? यार तुझे तो पता ही है मेरी शादी है और लड़की वालों ने बोला है कि बारात में कम लोग लेकर आना। तो इसमें सैड होने की क्या बात है? अब मुझे डर लग रहा है, पता नहीं मुझे लेके जाएंगे कि नहीं। मेरा बहुत मन है जाने। भाई एक काम करो, जल्दी लड़की दिखाओ, हमें और भी लड़कियां देखने जाना है। ऐसे नहीं दिखाएंगे, पहले आप अपना जूता निकालिए। लड़की दिखाओ, क्या पता जूता अपने आप ही निकलाए। अब्बा छा छोरा, एक मिसाल मां कम ते वञा पो त मां खुशी में सफ़ा चरियो थी वेंदुसि। बाय दे कम खे मुंहिंजो अब्बो चरियो छो थे। चल मार। यार गज्जू, पता नहीं लोग ये क्यों बोलते रहते कि गज्जू तोतला है, गज्जू तोतला है। झूठ बोलते हैं टाले, डलते हैं मुझसे। टूट क्या हुआ? टूट नहीं, कुछ नहीं। वतना ते वल्लोवा दिल बोदा से ओए, वतना ते वल्लोवा दिल बोदा से सांगियो न वल्लोवा दिल बोदा से ओए, वतना ते वल्लोवा दिल बोदा से ओए, वतना ते वल्लोवा। असां यार वॾा गरीब आहियूं। केतिरा गरीब आहियो? एतिरा गरीब आहियूं, अटो बि जेको आहे पाणी सां ॻोहींदा आहियूं ऐं राति जो खट ते सुम्हंदा आहियूं न, उहो बि पहिरियों उघाड़े सुम्हंदा आहियूं। मौलवी साहब, पराई छोकिरी के हथ लाइण सां वज़ू टुटी थो सघे? पुट वज़ू छा, हथ पेर बि टुटी था सघनि। कमेंट के लाइक छो नथा कयो? बंदूक तो हणा लाइक मां छा थो कयां मां? अब लाइक कयो, पोइ वरी ॿ टे ॼणा 4-5 ॼणा मां सां सड़नि था, अलाए छा उहे वरी अनलाइक कंदा वेंदा आहिनि। पोइ अचो छो था? अरे ही ॾिस चिप्स तो खाए, अच त खायोसि। वाह 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 वाह। मूंखे पंहिंजी चिप्स भराए ॾियो। जानी नेट मुंहिंजी बकरी यूयू हनी सिंह जो गानो चई। वाकई? हा जानी, जेको नओं गानो आयो अथव न, यको उहो पई हलाए बीत मां तोखे ॿुधायां थो। चवंदी चवंदी ॾिस हलाए, हाणे बेइज्जती न कराए। अड़े हेॾे तो अमरन मां होशियार केरा? हाँ हाँ मां आया। हल तूं होशियार न, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। हाँ हाँ पुछ। रस्ते सां तूं अचे थो, 100 जो बि लोट पियो आहे, 500 जो बि, तूं कहिड़ो खणंदे? हाँ हाँ 500 जो। अड़े हे वॾो होशियार आहे, मां जा ॿई खणा। यार कल पंहिंजे ॻोठ में लक्स साबुण वारा आया। छा पिया चवनि? उहे चवनि पिया इन ॻोठ में उन माण्हू जो नालो ॿुधा जेको साल में 1 चक्कर तड़ न कयो हुजे। लाख रुपयो इनाम ॾिन पिया, मां लख के लख जी लानत करे छॾी, लेकिन तुंहिंजो नालो न खयो। अरे तव्हांखे ख़बर आहे, हुकूमत माज़ूर माण्हुनि खे ॾाढा लख थी ॾे। शाहरुख ही शाह सरे धरतिया ही सिर्फ धरती ना है, तुझी माँ शाना माना। ज़ुएब तू बता ही शाह सारी शाहरुख जी माँ वा, शाना माना ऐं मुंहिंजी मासी आ। क्या मैं पूछ सकता हूँ ये सब क्या हो रहा है? नहीं। अच्छा पूछ। What the hell are you up to now? हमें इस बेड की कोई जरूरत नहीं है। अरे ये तेरे सोने के लिए नहीं है रे मामू। मौलवी साहब, पराई छोकिरी के हथ लाइण सां वज़ू टुटी थो सघे? पुट वज़ू छा, हथ पेर बि टुटी था सघनि। यार मूं वारो बाबो चवे पियो, अॼोके दौर में उहो माण्हू कंध मथे करे हली थो सघे जंहिं वटि मोबाइल न आहे। खान साहब क्या बात है यार, क्यों परेशान खड़े हो? मरे एक बात की समझ नहीं आती। वो क्या खान साहब? कश्ती वहाँ कैसे डूबी जहाँ पानी कम था।